हिते वहाँ ताईं अहम ख़बर पहुचाईंदा हलूं। कराची मां सिंध हाई कोर्ट में बहरिया वाक़े जा 22 खां वधीक केस दाख़िल करण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे कराची में बहरिया टाउन वाक़े जा 22 खां वधीक केस दाख़िल करण ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। वकील जो वणा त कंहिं बि वाक़े जो एक खां वधीक केस दाख़िल नथो थी सघे। इन हवाले सां राब्तो कयो आहे कराची में महताब शर्सा। जी महताब, वधीक छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल संजय, अवांखे ॿुधाईंदुमि त कराची में बहरिया टाउन वाक़े जेके 22 खां वधीक केस दाख़िल करण जी अदालत में दरख़्वास्त जमा कराई वई आहे। अदालत अहिड़ी दरख़्वास्त ॿुधंदी जेका मंज़ूर करे वरिती आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दरख़्वास्त गुज़ार वकील मोहम्मद खान शेख दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त वाक़ई खां में जेके हिक खां वधीक जेके केस दाख़िल थियनि जेके उहा बिल्कुलु नाइंसाफ़ी आहे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम मुताबिक़ हिकु एफआईआर दाख़िल थी सघे थी त बहरिया टाउन पारां 22 खां वधीक जेके एफआईआर दाख़िल कयूं आहिनि। दरख़्वास्त गुज़ार अदालत में इस्तफ़ा कई आहे त सभई केस दाख़िल थियण में एफआईआर जेके करार ॾेई करे ऐं केस जेके ख़तमु कया वञनि। ठीकु आहे महताब, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।